हिकिड़ो पिता पंहिंजे पुट सां गॾु वेठो, रोज़ जो नियम पिता जो गुरु दरजा वञी दर्शन कंदो। हिकु ॾींहुं पुट खे चई, पुट मां न वञी सघंदुमि कंहिं कारणवश, मुंहिंजे बदिरां तूं वञा ताकी असांजे घर जो नेम जेको आहे उहो बरक़रार हुजे। जी पिताजी। पुट बि नौजवान, उन पुछियो, पिताजी गुरु जी जा दर्शन करे अचणा आहिनि? हा, गुरुअ जा दर्शन करे अचजां। चई, पिताजी हिकिड़ो सवाल, मां वञा जेॾीमहिल ओॾीमहिल गुरु जी न हुजनि त, कंहिं कारण सां हेॾे होॾे हुजनि, ॿाहिरि हुजनि त? चयूं कोई ॻाल्हि न आहे, गुरु माता जा दर्शन करे अचजां। चओ हरे राम। चई अगरि ओॾीमहिल माता बि न हुजे त? चई पोइ उन्हनि जे पुट जा दर्शन करे अचजां। चई मान लो उहे बि न हुजनि त? तॾहिं उन पिता ॾाढी गहरी ॻाल्हि चई, ध्यान सां ॿुधिजो। पुट, गुरु जी न हुजनि, गुरु माता न हुजे, गुरुनि जा पुट बि न हुजनि त अगरि उन दर ते कोई सेवादारी बीठो हुजे त उनजा बि दर्शन करे अचजां ऐं पंहिंजो पाण खे भाग्यशाली सम्झजां। चओ हरे राम। कि गुरु दर जे सेवक जा दर्शन थी विया, ये बि घटि ॻाल्हि थोरी आहे। पुट ॾाढो ख़ुशि थियो पंहिंजे पिता जी श्रद्धा ॾिसी। पिताजी, मान लो अगरि ओॾीमहिल कोई सेवादारी बि न हुजे त? जेॾीमहिल मां वञा, थी थो सघे ओॾीमहिल कोई सेवादारी बि उते न हुजे त? हाणे पिता छा चयो, ध्यान सां ॿुधिजो भाई। पुट, गुरु बि न हुजनि, गुरु मां बि न हुजे, उन्हनि जा कोई पुट बि न हुजनि, कोई सेवक बि न हुजे त तूं अगरि उते गुरु दर ते कोई कुतो बि बीठो हुजे न, उन जा बि दर्शन करे अचजां ऐं पंहिंजो पाण खे भाग्य वारो सम्झजां। कि गुरु दर जे कुते जा बि तोखे दर्शन थी विया। चओ हरे राम। ही महिमा थींदी आहे भाई, ही श्रद्धा चइबी आहे। कि तूं अगरि उतां जे कुते जो बि तूं दर्शन करे आए त तूं पंहिंजो पाण खे भाग्यशाली सम्झजां कि अरे हे बि मुंहिंजे गुरु दर जो आहे। चओ राम। ऐं कबीर साहब त पंहिंजी वाणी में चवनि था, हम कूकर तेरे दरबार, मां बि तुंहिंजे दर जो कुतो आहियां। असां तव्हां न चई सघंदासीं भाई, कंहिंखे ख़ुशि करण लाइ वरी बि चई वठंदासीं, शायदि उहो बि न चवंदासीं। चओ हरे राम। पर संतन त इहो वाणी लिखी बि आहे, चई बि आहे ऐं भॻवान खे रोई करे पुकार बि कई आहे कि प्रभु मां तुंहिंजे दर जो कुतो आहियां। चओ राम। बसि पंहिंजे प्रेम जी डोर मुंहिंजे गले में ॿधी छॾ। कीअं कोई पालतू कुतो हूंदो आहे त उहो घुमंदो आहे, पर उनजी डोर उनजे मालिक जे हथ में हूंदी आहे। चओ राम। उहो केॾे हेॾे होॾे भॼण वारो हूंदो आहे त उनखे खींचे वठंदो आहे उहो मालिक। न, हेॾे गंदगी आहे, हेॾे न वञ भाई, हेॾे कचिरो पियो आहे, हेॾे न वञ, हे तुंहिंजे लाइ जॻह सही न आहे, वरी उनखे खींचे वठंदो आहे। बसि भॻवान खे बि इहा डोर ॾियणी खपे कि प्रभु मां बि हेॾे होॾे न भटकी वञा, तूं मूंखे खींचे वठिजां। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद। मां हेॾे होॾे भटकां त मूंखे बार बार सत्संग में वठी अचिजां। मां हेॾे होॾे हली वञा त बार बार मूंखे मुंहिंजे गुरुअ जे दर ते वठी अचिजां, जाते मां नाम जपियां, जाते मां कीर्तन कयां। असली शांती त हिते ई आहे। चवंदा आहियूं असां घर गुरुअ जो, मतिलबु असांजो घर जेको आहे उहो गुरुअ जो दर आहे। हा न न भाई, गुरुअ जो दर ई असांजो असली घर आहे। चओ हरे राम। यही त असली घर आहिनि। जीवन हितां ई शुरू थींदो आहे असली, ऐं समापन बि हिते ई थियणो खपे। चओ राम।